तो तमाम गहरा आयो। मेहरबानी करी असां की सिनेमा में वंडियो। ठीक आहे तो अंदर वही सगो था। हरी असां आखिरकार फिल्म ॾसी सघूं था ऐं कजे मज़ेदार शयूं कई सघूं था। मुंहिंजी पसंदीदे मॉल्टीज़र्स ऐं फिंटा मुनकी तमाम पसंद आहे। एम&एम्स मुनकी तमाम पसंद आहे। मुनकी मार्मलेड और रूमस तमाम पसंद आहिनि। ओह छोकरियूं तोहां सिनेमा के ऐं गंदो न थियूं करी सघो। माइक जेको गार्ड आहे अहो ई ॾसी हैरान थी वेंदो। ओ न असां के गाल हारो पोंदो। हतान हलिया वयो सभे बाहर निकरो। ओ तोहां माइक की काउराइडियो वो हाई तोहां की कढन बा अंदर अच्छा न देंदो। को ब काधो ऐं मठायूं न अहो नेओन कानून आहे। हेलो ही मुंहिंजी टिकट आहे। मार्शमेलोस बिल्कुल न अहो मुमकिन नाहे। मठायूं मून की डेओ ऐं हाड़ी तो अंदर वही सगो था। तो तमाम खराब आयो। का वड़ी गाले नहीं। हे बीहो तो मठाइन सा फिल्म डसन न था वही सगो। हैन के बधे फ्रैंक। हाँ फिल्म जी मके अदाकारे आहे। ओह माफ कजो यकीनन तो अंदर वही सगो था। सचपच मां बहनी चाहियान थी पर मनो किन करियान। हाँ सही आहे मान भी अदाकारे इन्हें जो रूप इख्तियार कंदीस। हे तो सिनेमा में मठायूं न था कड़ी वही सगो। मान मके अदाकारे माहे कायान मुनकी वंडियो। वाह एक भी अदाकारे। हाँ ओ ओए आहा के रहे। तो अन कनन जी बारी में गालाई रही आयो मुनकी वंडियो। छा मामलो आहे तो अन मुन जरा कपड़ा छुपाता आहे। मां असल अदाकारे आयान ना मान असल अदाकारे आयान। मान कजे बे न तो समझान पर ये तमाम दिलचस्प आए। Okay. हल जान हतियच। ठीक आहे। आहा मिस एनेड मनहन जो मतलब तो वाकई एनेड नहीं हो तो नकले आई हो। मुन तो के बधाई हो। अहो बेहतर आए। खैर माँ फिल्म दस वयन थी मेहरबानी। आहा मनहन जी केट कथी आहे। ओ हती आहे। हे करी कसम जे खूबसूरती आहे। हेलो छा मां अंदर वही सग्यान थी मेहरबानी। हे मनन जी केट आहे। बी हो तो आप मार्शमेलो सान अंदर न था वही सगो। मठाइन जी इजाजत नहीं। शायद तोहा पन्हन जो इरादो बदलाई दियो। मून की अफसूस आहे आओ मूनती असर न थो करी। छा मान तो के पैसा देण लाइ तैयार आयान। छा तो राजी आयो। ओ तो मून की रशोडनी ठीक आहे। मां तो के एक मार्शमेलो डेंडस भी हो मुन के एक बना गरजी मुन की कजे बना गरजी मान काधी कान सवाई डसंदिस। सचपच मून के कोहल गोलड़ो पुंदो बी हो। मां एक महाड़ो बड़जी वेंडस बस अहोया है जबरदस्त। आसान के मजी माड़ा वारी वन लत के न हो साड़ गरजी बी हो तो आंजी कीट कथी आहे। Oh, come on. ओह छा तो वाकरी आहा वनाई छड़ी आहे न अति आहे। ठीक आहे वणियो। हुरी मां अंदर हेलियो वेस। ओह एक खूबसूरत छोकरी बिल्कुल मिनंजी बरसाना है। हेलो अती। हेलो चमा तो की चमीडी सगान थो। तोहान छा करी रही आयो। मिनहन जी वेझो ना अचो। ओह मान जान थो मून के गार्ड जी केबन मां कजे मार्शमेलोस गरजन पोए है खूबसूरत छोकरी यकीनन मून के पनन जो नंबर डिंदे। ओह कम करी हुए हो। ओह माय गॉड। ओह छा तो के पसंद आयो। मां तमाम खुश आयान। हेलो मां ब्रिटनी बेन आयान। छा तोहान वट पियन ला कजे आहे। सब कजे तैयार थी वेंदो। एक सेकंड भी हो ही चाहे
एक महाड़ी जी लात खैर लगी तो अति कोक जी एक गरीब बोटल आहे थोड़ो इंतजार करियो चा ओ ही कोक नाही माफ तो गहरान हे गहस पीठियो इनकी फौरी तौर बाहर करो छाती रहे आए ना हे तरीकी सान तमाम बेहतर आहे खैर हे कीट सब कजे ठीक आहे पर मून के तुआंजी तलाशी वठड़ी पूंदे तुआंजी होड़ी तमाम गहरी ढड़ी आहे तुआ इनमें मथे उकड़ी सगजो था आहा मां सब कजे डेसी रहे आयान हे मून के ढेओ ओ नो भी हो हे संजीदे आहे पर मान जान तो छा करो आहे मून के हे ख्याल आयो आहे माहन के कूलेंस आई मेस्ती हारेंडन्स हाड़ी असान काजून सीखून कंडा सीन आई अनहन में मार्शमेलोस पोइंदा सीन डसो हे बिल्कुल हे खड़ी वांगर आहे मून के हन के पहनजी जैकेट जी अंदर लकाड़ो पूंदो अच्छो तो हलो आई डसून तही तरीको कम करी थो या ना हेलो गार्ड हे मंजी टिकीट आहे मून केम थाइन लाए तो आजी तलाशी वहड़ी पूंदी मां उम्मीद करया थी तो हो ध्यान न देन दो मेहरबानी करी ओ तो आ वट बहड़ी उनायन हाँ मां तमाम मनफ्रेड आयान तो आ जो डेनन सथो गजरी वाह हाँ अहो कम करी वयो मां हाड़ी फिल्म देसी सगान थी ऐं पंजी मार्शमेलोस जो मजो वठी सगान थी मजेदार मां तमाम खुश आयान वो केट ही डस चाहो हड़ी काय रहे या है अहो अजीब आहे तुआजी टिकीट जबरदस्त हाड़ी माम थाइन लाए तुआजी तलाशी वथंदस सब कजे साफ आहे तुआ अंदर वणी सगो था मजो करियो बियो बार तुआ एस्किटल सन सिनेमा में न था वहीं सगो हे मून के ढेओ आई हाँ मून के अफसोस आहे आहे कानून आहन आई मनहन जी उन टाफ यू नायन ओ तुआ तमाम गेव रयो करी रहे आयो ओ ठीक आहे तुआ अंदर वहीं सगो था बट बस रड़ियो न कजो मून की हड़ी सजी टोकरी गरजी न हो न थो थी सगी ओए मां रड़ियो करे शुरू कर देस ओ मंजाकन चतुआ मुतमैन आयो नंडड़ा शैतान ओ हेलो ओ मरंजा चीटोस करी पिया उनकी गार्ड जी दसरकान हन की लकाड़ो पूंदो ओ मां केड़ो हल गोलियान हेलो हे मनंजी किटाए एक ब्यूबार तुआन वट चीटोस आन ओए मां रड़ियो करे शुरू कर देस ना मां पेंजा हेडफोन पाइंडेस मां कजेबे नथो बदी सगान गार्ड्स हती अचो ना बिल्कुल ना मुनकी अकेलो करे हो मां तुआन की चीटोस देन देस मां म्यूजिक बदी सगान थो आई हेक नेओन कानून वाह हन नंढड़ी टोकरी वट मथाइन जो एक सजियो बाक्स आहे मां सबनी सां शेयर कंदेस हाँ ही कजे तो लाया है मुनकी एमेंडेम्स तमाम पसंद आयन अहो मजेदार आए ओ ही तमाम सथो आए मां तमाम खुश आयन तुआन अंदर वही सगो था केतरी गड़ी टोकरी आए मां पेंजी संगत तमाम गड़ियों मजेदार शिउन कड़ी आयान चतुआ कानून डथायन मून के सब कजे जब्त करो पूंदो बीहो नो 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 हे सब मंजून मजेदार शिउनन ओ मेहरबानी करी ना तो आज सब कजे कड़ी रही आयो ही मनंजून पसंदीदा शिउनन अच्छा महाड़ी सनीमा में वही सगान थी मेहरबानी पर मथा इनकान खारे जहो मजो नाई हेलो मां सनीमा में आया हन तुआंजी कलेती है कसल इंसानी हत आए कितनी ना खौफनाक गाले आए ओ जल्दी करे हो जड़नते हती को बहनाई
शुक्र आहे हाड़ी मां कजे मज़ेदार शीन जो मज़ो वठी सघां थो कोबे मून की नथो ॾसे ओ न न न हेलो हाँ महिरबानी करे अंदर अचो मथायो मनन जो इंतजार करे रहियो आहे वयो वयो खैर अचो त स्कैटल सां शुरू करियो मज़ेदार खैर हाड़ी मां हनकी कई सगान थी हे हथ मथी मिस्टिक मान ठहेल हो जी हो हथ कई रही आहे वाह ओ उनकी खराब महसूस थी रही हुए हे सिर्फ एक मठो हथ आहे खैर हे शई तोहन की चैनल की सब्सक्राइब करण जी याद ॾियारी रही आहे अति मज़ेदार वीडियोज़ आहिनि